बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाबा साईं ग़ुलाम हैदर शाह जो फरमान। दोस्तो, आउं पंहिंजी ॻाल्हि करण खां अॻु में अव्हां खे कुझु वक़्तु पोइते वठी वेंदुसि। शायदि 1990 जी ॻाल्हि आहे। पहिरीं मरतबा बाबा साईं सुल्तानाबाद साईं मोहम्मद अलीअ जे घर आया। मूवी बि दोस्तनि वटि मौजूदु आहे। तमामु सादगीअ सां पाण कचहरी करणु फरमायाऊं। जे उन वक़्तु थोरा दोस्त हुआ, बग़ैर कंहिं स्पीकर वग़ैरह जे। रूहानियत ते वसी गुफ़्तगू कयऊं। नवाण काफ़ी हुई ऐं नई ॻाल्हि बि हुई त कंहिं दिलि जे कननि सां लफ़्ज़नि खे झपियो पिए ऐं को वरी अणॼाणाईअ में पंहिंजी रम्ज़ में रहिजी वियो। वक़्तु गुज़री वियो। नायाब माण्हू असां खां वक़्तु खसे वरिता। उहा ॻाल्हि का नई बि त कान्हे। रब्बे काइनात जो पंहिंजो क़ानून आहे। दोस्तो, अल्लाह सूरे असर में वक़्त जो कसम पियो खणे। ॻाल्हि सम्झ जी। वक़्तु जे वञे थो नथो मिले, केॾांहुं पेर खणूं, पेर लभणु ॾुखियो थियो पवे। कंहिंजो वक़्तु वठणु ऐं कंहिंखे वक़्तु ॾियणु का आम ॻाल्हि नाहे। दोस्तो, जेकॾहिं को दोस्त अल्लाह जी रज़ा ख़ातिर अव्हां खे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिए थो त उन जी अहमियत खे सम्झो। हू छा चवणु चाहे थो ऐं छा ॾियणु थो चाहे। जेकॾहिं ईअं को दोस्त बराए रास्त तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहे त तव्हां मुसलसल पंहिंजिन मसरूफ़ियतुनि में मगन आहियो। वक़्त जी अहमियत जी ख़बर नाहे। कुझु सम्झी न सघिया या सम्झी क़दरदान न थिया। जीअं हिकु तालिबे इल्मु पंहिंजे क्लास रूम में उस्ताद जी मौजूदगीअ में सबक़ खे सम्झण ते ध्यानु न ॾिनाई त नुक़सानु उस्ताद जो कोन थींदो, हिकु तालिबे इल्म जो। उस्ताद पंहिंजी पघार जो मालिक आहे। नफ़ो हासिल करे न सघण जी सघ विञाए वेहणु हिकु हमाकत खां ख़ाली तसवुरु कोन कबी। तव्हां ॾिठो हूंदो उस्तादनि जे बेअदब इल्मु न हासिल करण वारनि खे दुनिया में अव्हां रुलंदे ॾिठो हूंदो। जीअं अॼुकल्ह अक्सर ॾिठो वियो आहे त हमरा फ़ोन में लॻो पियो आहे, अव्हां क़ौम खां मथां मारी पिया करियो। ॿिए तरफ़ ध्यानु ॾियण सां सबक़ु ॾियण वारे खे ईअं लॻंदो त तव्हां उन खे इग्नोर करे रहिया आहियो, उन जी उन ॻाल्हि खे अहमियत न ॾेई रहिया आहियो। दोस्तो, बसि सम्झो, हिन चवण जो मक़सदु ज़िंदगीअ जे क़ीमती लम्हनि जा क़दरदान थियो। आउं मुख़ातिब तव्हां दुरूद पाक जी महिनत करण ऐं कराइण वारनि सां आहियां। दुनिया सां दिलि न लॻे थी। अल्लाह पाक सभिनी जो हामी ऐं नासिर। बाब मुआशरती इख़लाक़ियात, किताब हिदायत सुलूक कलंदरियत। माइक तबाह।